नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। वहाँ के ठठे का खबर ॾिनालूं। ठठ में सीमेंट फैक्ट्री लॻ ॻोठ सूमार जोखियो जे रवासी कुतुबुद्दीन जोखियो संदसि भाउ ऐं इल्मुद्दीन जोखियो साण गॾु अवामी प्रेस क्लब ठठे में सहाफ़ियुनि अॻियां दाईंदे ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त 6 ॾींहं अॻु नाले कुतुबुद्दीन जोखियो खे ॻोठ तरफ़ वेंदे रोड तां गुलामुल्लाह पुलिस बिलाजवाज़ खंभे गुम कयो, जंहिंखे 6 ॾींहंनि खां पोइ सख़्त तशद्दुद बाद CIA ठठे पुलिस खे हिकु मोटरसाइकिल चोरी जांच में ॾिनो, जंहिंखां पोइ CIA पुलिस ठठे जांच में तशद्दुद कयो, जंहिंखां पोइ संदसि चेल ऐं टंगुनि में धक हणी मथस वेछाणो तशद्दुद कयो, पर खेनि मोटरसाइकिल न मिलण सबबि 6 ॾींहं खां पोइ बेहोशी वारी हालत में गुलामुल्लाह रोड ते फिटो करे फरार थी विया। अहिड़ी ख़बर पवण खां पोइ नौजवान कुतुबुद्दीन खे माइटनि इस्पताल मुंतक़िल कयो। होश अचण ते नौजवान इहा हक़ीक़त ज़ाहिर कई आहे त गुलामुल्लाह पुलिस मोटरसाइकिल चोरी जांच में खेनि बिलाजवाज़ रोड तां खंभे खणी तशद्दुद कयो, जंहिंखां पोइ वधीक जांच लाइ CIA ठठे ॾिनो वियो, जंहिं पिणु मथांसि बेरहमाणो तशद्दुद कयो, जॾहिं त वठांसि कुझु न मिलण ते खेनि सख़्त तशद्दुद करण ते नक कन मां रतु वहण लॻो। बेहोशी थियण ते खेनि ॻोठ भरिसां उछलाए पुलिस आजी थी वई। नौजवान खे धक लॻण ऐं तशद्दुद थियण करे कन जो पर्दो फाटी पियो आहे। हिननि IG सिंध, DIG हैदराबाद, SSP ठठे खां मुतालबो कंदे घुर कई त इंक्वायरी टीम जोड़े साण इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।